जी नाज़रीन, हेडलाइन सवांठी अहम ख़बर नून लीग के सदर शहबाज शरीफ चयो त उम्मीद है सुप्रीम कोर्ट जल्द फैसलो कंदी। इमरान न्याज़ी जो मिसाल हिटलर खां घटि नाहे। इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ चयो त क़ौम जो माशी नुक़सान थी रहियो आहे। हुन चयो त इमरान न्याज़ी 3 अप्रैल ते आइन टोड़ियो। संदसि चवणु हो त हिटलर न्याज़ी हुयो, इमरान भी न्याज़ी आहे। हुन चयो त अॼु पाकिस्तान केतिरा ई ॾहाका पुठिते हलियो वियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। नून लीग के सदर शहबाज शरीफ चयो आहे त उम्मीद आहे त सुप्रीम कोर्ट जल्द फैसलो कंदी। इमरान न्याज़ी जो मिसाल हिटलर खां घटि नाहे। अवांखे आगाह कंदा हलूं। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ चयो त क़ौम जो मुआशी नुक़सान थी रहियो आहे। हुन चयो त इमरान न्याज़ी 3 अप्रैल ते आइन टोड़ियो। संदसि चवणु हो त हिटलर न्याज़ी हुयो, इमरान भी न्याज़ी आहे। हुन चयो त अॼु पाकिस्तान केतिरा ई ॾहाका पुठिते हलियो वियो आहे।